ही आहे सिंध जे तारीख़ी शहर कोट गुलाम अहमद खे सामारो, कुंडरी, उमरकोट समेत मुख़्तलिफ़ शहरनि ऐं सवें ॻोठनि सां मिलाईंदड़ मुख्य मेन रोड, जेको हितां जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े हाईवेज़ इंतज़ामिया जी लापरवाही सबबि इंतहाई ज़बून हाली जो ॾेख ॾेई रहियो आहे। रोड हंधा हंधा टुटी तबाह थी वियो आहे, जॾहिं त रोड जे ॿिन्ही पासनि ऐं विचां खॾा पइजी विया आहिनि। मेन रोड जी ख़राब हालत हुजण सबबि आवाम सख़्तु परेशान हाल नज़र अची रही आहे। ही जेको जमशाबाद खां वठी अमरकोट ताईं सॼो टुटो पियो, गाॾियूं हलनि ई कोन थियूं, जिते वञूं था कोई नुक़सानु ई नुक़सानु। साईं माण्हू जाम एक्सीडेंट थियनि था, गाॾियूं लॻनि थियूं, पोइ हिन में कमाणियूं पटा सभु ॾेरो सॼो सत्यानाश करे वेठा आहियूं। हाणे मजबूरी आहे, असां हलूं पिया। ही महिरबानी करे ही रोड ठहियो वञे। हिन तव्हांजे साम्हूं आहे, तमामु परेशानियूं आहिनि। रोड जी हालत इहो आहे 15 मिंट जो सफ़र, मगर असांखे 2 कलाक लॻी वेंदा आहिनि। असांजे घर में को बीमारी सीमारी हूंदी आहे, तमामु असांखे परेशानी कटणी पवंदी आहे। हिते को वाली वारिस आहिनि कोन, अलाए ॼणे छा मसइलो आहे। असां तमामु परेशान आहियूं रोड जे बारे में। हालत आहे की माण्हू बीमार हुजे अधु रस्ते में मरी वेंदो। खे तक़रीबन मुंहिंजे अंदाज़े में 15 साल खां मथे थी विया आहिनि। परेशानी आहे इहो आहे साईं, हिकिड़ा तेल महांगा आहिनि, ग़रीब माण्हू किथां वञूं। हिन रोडनि ते हलायूं था गाॾियूं त रक्षा ख़राब थी वञनि, टप टुटा पिया आहिनि, जहिड़ो घर वेठा आहियूं। कैमरामैन शादिल ख़ास के लिए असान काइम खानी सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम अहमद।